दोस्तो असांजो ख़ितो ज़राअत ऐं चौपाए माल ते गुज़र सफ़र कंदड़ आहे। कारखाना असां वटि अञा एतिरे पैमाने ते कोन लॻा आहिनि, तंहिं करे असांजे ॿहिराड़ियूं ख़ासि तौर ते हिन ख़िते जूं ॿहिराड़ियूं उहे ज़राअत ऐं उन सां गॾोगॾु चौपाए माल ते हुनजो गुज़र सफ़र आहे। ऐं जॾहिं ॿहिराड़ियूं ॾिसां थो त उते अक्सर माण्हू चौपाए माल धारनि था। हाणे चौपाए माल एतिरो अहम आहे जो उन मां गोश्त जूं ज़रूरतूं पूरियूं थियनि थियूं, उन मां खीर जूं ज़रूरतूं पूरियूं थियनि थियूं, ऐं उन सां गॾोगॾु उहो जेको चौपायो माल आहे उहो माण्हू खे ख़ुशहाल रखे थो, माण्हू खे मुहताजी खां बचाए थो। पाण हिकिड़ी लेक्चर सीरीज़ शुरू कयूं था ऐं उन लेक्चर सीरीज़ जेका आहे उन में पाण स्टेप बाय स्टेप, क़दम बि क़दम पाण जेको आहे सो सिखंदासीं त चौपायो माल कीअं धारिजे, ॿकरियूं कीअं धारजनि, मेहूं कीअं धारजनि, गऊं कीअं धारजनि। त अॼु इन सिलसिले जो ही पहिरियों जेको लेक्चर आहे या पहिरीं जेका गुफ़्तगू आहे उहा अव्हांजी ख़िदमत में पेश कजे थी। त दोस्तो उन जे लाइ हिकिड़ी गुज़ारिश कजे त हीअ मालूमात घणनि खां घणनि माण्हुनि ताईं पहुचाइण जे लाइ इहो तमामु ज़रूरी आहे त अव्हां रूमी गोट फार्म जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, उन ते कमेंट कयो ऐं दोस्तनि ॾांहुं हीअ वीडियो लाज़मी तौरु मोकिलियो त जीअं हर माण्हू खे ॼाण पवे। ऐं असां वटि अणॼाणाई जे करे तमामु घणा मसाला ऐं तमामु घणियूं मुंझारा असां वटि मौजूदु आहिनि, जंहिंजे करे असां इंतिहाई मुफ़लिसी वारी ग़ुर्बत वारी ज़िंदगी गुज़ारियूं था। ग़ुर्बत जो ख़ात्मो आणे सघिजे थो। अहिड़ो को बि मसइलो न आहे जो असां इहो सम्झूं त असांजो का तक़दीर ग़ुर्बत आहे। ग़ुर्बत कॾहिं बि तक़दीर कोन हूंदी आहे। हिमत जी ज़रूरत आहे ऐं टेक्निक जी ज़रूरत आहे, उन सां अव्हां तमामु वॾो फ़ाइदो हासिलु करे सघो था। त दोस्तो अचो त पाण पंहिंजे लेक्चर जी शुरूआति करियूं। सभ खां पहिरियां अॼु पाण ॻाल्हायूं था ॿकरियुनि जी पालना ते। ॿकरियूं पालणु हिकिड़ो अहिड़ो कारोबारु आहे जो सच पुछो त उन मां माण्हू न रुॻो शाहूकार थी सघे थो पर पंहिंजी बावकार ज़िंदगी बि गुज़ारे सघे थो ऐं तमामु सवली आहे। ऐं हीउ अहिड़ो सवलो कारोबारु आहे जो जेकॾहिं असां थोरो बि ग़ौर करियूं त सिंध जूं ॿहिराड़ियूं अक्सर चौपाए माल ते गुज़र सफ़र कनि थियूं। हाणे पाणी जी खोट जे करे एग्रीकल्चर बि असां वटि उन पैमाने ते नथी थिए जेतिरो माल जे हवाले सां असांजा माण्हू सर्वाइव कनि था। हाणे जेका अहम तरीन ॻाल्हि अव्हां सां करण वारो आहियां त उहा इहा आहे त असां अक्सर चवंदा आहियूं अदा उन जे लाइ सरमायो खपे, असांखे पैसा खपनि, पैसा हुजनि त असीं ज़ाहिर आहे ॿकरियूं ख़रीद करे ईंदासीं। ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे, ॻाल्हि बिल्कुलु इन इहा ग़लति ॻाल्हि न आहे, बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि आहे। पर पैसनि खां सवाइ बि कारोबार करे सघिजे थो। जेकॾहिं अव्हां सिंध जे ॿहिराड़ियुनि में वेंदव त उते 80% माण्हू जेके ग़रीब माण्हू आहिनि उहे आध्यारो माल ख़रीद कनि था। आध्यारो माल ख़रीद न पर आध्यारो माल हासिलु कनि था ऐं अध ते उहे ॿकरियूं वठनि था, जंहिंमें ॿकरी मालिक जी हुजे थी ऐं फर जेके आहिनि उहे फरनि मां हू अधोध हुजनि था। हाणे फ़र्ज़ु करियो असां हिकिड़ी ॿकरी सां बि शुरूआति करे सघूं था। ॿकरी जे वियम जो जेको टेन्यूर आहे उहो 5 महीना आहे। 5 महीननि में ॿकरी वियामंदी आहे, पर असां ॿकरी जी जेका ड्यूरेशन रखूं था उहा 15 महीना रखूं था। छाकाणि त ॿकरी तव्हां वटि पहुती आहे, उहा ढुकी थी आहे, ढुकी थियण खां पोइ उन ॿकरी 5 महीननि खां पोइ उहा ॿकरी वियामी वई आहे। हाणे वरी उनखे 2 महीननि जो गैप आहे, उन खां पोइ वरी उहा ढुकी थिए थी, वरी 5 महीननि खां पोइ उहा ॿकरी वियामे थी। हाणे इहे जेकॾहिं असीं काउंटिंग कंदासीं त इहे 10 महीना वञी थींदा या 12 महीना वञी इहे थींदा, पर 3 महीननि जो वरी बि असांखे गैप ॾियणु खपे। हाणे हिकिड़ी ॿकरी ते पाण ॻाल्हाए रहिया आहियूं, ज़हन में रखणु खपे त असीं हिकिड़ी ॿकरी ते ॻाल्हाए रहिया आहियूं। 3 महीननि जो गैप हुजणु खपे त जीअं असां उहो इम्कानी तौर ते फ़र्ज़ु कयो ॿकरी ढुकी नथी थिए, ॿकरी लॻे नथी या ॿियो को मसइलो थिए थो त उन जे करे 3 महीननि जो गैप ॾेई असां 15 महीननि जो साल ठाहींदासीं। 15 महीननि जो ज़हन में रखणु खपे त असां साल ठाहींदासीं।
हाणे असां आधियारी ॿकरी वठी आयासीं। कोशिशि करे असीं अहिड़ी आधियारी ॿकरी वठी अचूं जंहिंजी उमिरि 8 खां 9 महीना हुजे, यानी उहा बिल्कुलु लाग ॿकरी हुजे। ऐं जॾहिं उहा ॿकरी तव्हां आधियारी वठी आया आहियो त उहा तव्हां वटि पहिरें ॾींहं ते 15 ॾींहंनि में, महीने जे अंदरि अंदरि उहा ॿकरी लॻी सघे थी। नसुल असीं अहिड़ो वठूं ॿकरी जो जेको नसुल जेका ॿकरी असांखे 2 खां 3 फर ॾिए, पर असां सरासरी तौर ते सिर्फ़ु 2 फर ॿधंदासीं। असां इन खां वधीक न ॿधंदासीं, 2 फर ॿधंदासीं, छाकाणि त 3 ॾींदी ॿकरी ऐं थी सघे थो त ॿिए वारे वरी असांखे 2 ॾिए, ऐं अहिड़ी तरह थी सघे थो त ॿिए वारे असांखे हिकिड़ो फर ॾिए। तंहिं करे असां सरासरी तौर ते हिकिड़ी ॿकरी सां 2 फर काउंट कंदासीं। हाणे 15 महीननि में हू 2 दफ़ा वियामंदी। 2 दफ़ा वियामंदी त इन जो मक़सदु इहो थियो त 4 ॿकरियूं तव्हांखे ॿियूं इज़ाफ़ी मिलियूं। पर इन में नोट कजो, हिकिड़ी ॻाल्हि तमामु ज़रूरी आहे जेका नोट कजो, त पहिरें तूर वारियूं जेके ॿकरियूं आहिनि उन में जेकॾहिं हिकिड़ो छेलो आहे ऐं हिकिड़ी छेली आहे, हिकिड़ो नर आहे ऐं हिकिड़ी मादी आहे, त जॾहिं ॿियो तूर हू वियामंदी त पहिरें तूर वारा जेके बच्चा आहिनि उहे 6 खां 7 महीननि जा थी चुका हूंदा। हाणे जॾहिं उहे 6 खां 7 महीननि जा थी चुका हूंदा त यकीननि उहे जेकॾहिं 2 छेलियूं आहिनि त उहे पाण बि ढुकियूं थी वेंदियूं, उहे पाण बि लॻी वेंदियूं ऐं पाण बि प्रेग्नेंट हूंदियूं। जेसीं ताईं वञी तव्हांजो जेको ॿियो तूर आहे उहो तव्हांखे 15 महीननि ताईं तव्हांखे ॿियो तूर मिलंदो, ऐं पहिरियों तूर जेको आहे उहो 6-7 महीननि जो हूंदो। यादि रखणु खपे त जेकॾहिं सुठो चारो, सुठी ग़िज़ा असीं ॿकरियुनि खे ॾियूं था त उहा ॿकरी 7 महीननि में ढुकी थी वञे थी ऐं फर ॾियणु शुरू करे थी। हाणे जेकॾहिं पहिरियों तूर 7 महीना असीं पाण वटि रखूं था ऐं जेकॾहिं 2 छेलियूं आहिनि त उहे 2 छेलियूं ढुकियूं हूंदियूं, ज़हन में रखणु खपे। ऐं उहे ठीकु 5 महीननि खां पोइ वियामंदियूं, यानी 7 ऐं 5 12 महीना इहे थिया। असां 3 महीना इज़ाफ़ी ॾेई छॾिया आहिनि, यानी पहिरियों तूर अव्हांजो जेका पहिरीं ॿकरी वरिती हुई उन सां गॾु उहो ॿिए तूर में वियामंदो। इहो असांखे ज़हन में रखणु खपे, उहो ॿिए तूर में वियामंदो, न तॾहिं बि 3 तूर में लाज़मी उहो वियामंदो। हाणे 15 महीननि में असां वटि टोटल 4 ॿकरियूं आयूं, 4 फर आया जेके असां चइनि मां 2 असांजा थिया। ॿकरी बुनियादी मालिक जी थी ऐं बाक़ी जेको फर आहिनि उन्हनि मां अधो थियासीं। हाणे 15 महीननि में असांखे 2 ॿकरियूं मिली वियूं। पर जेकॾहिं उहे असां अञा बि अॻिते उन आधारे माल खे असीं अॻिते वधायूं था त उहे ईंदड़ 30 या 36 महीननि में उहे ईअं सम्झो त तव्हां जूं 4 4 ऐं 4 8 ऐं पहिरियुनि 4 ॿकरियुनि मां 8 ॿियूं, यानी कुल सिर्फ़ु 36 महीननि में, ऐं त 30 थो चवां पर 36 महीननि में तव्हां वटि लॻभॻि 16 ॿकरियूं अची वियूं। यानी 3 सालनि अंदरि तव्हां वटि 16 ॿकरियूं पकियूं ऐं पकियूं, तव्हां वटि 16 ॿकरियूं हिकु ॿकरी मां मौजूदु आहिनि। हाणे जॾहिं हिकु ॿकरी मां तव्हां वटि 16 ॿकरियूं थियनि थियूं त उन्हनि मां 8 ॿकरियूं अव्हां जूं आहिनि। हालांकि 16 खां घणियूं थींदियूं, छाकाणि त जेके शुरू में वियामंदी जॾहिं ॿकरी त उहे ख़ुदि बि ॿकरियूं थी चुकियूं हूंदियूं। उन्हनि मां वरी जेके फर थींदा उन्हनि मां जेको तूर हूंदो, फरनि जो जेको पहिरियों तूर हूंदो, उहा बि ख़ुदि ॿकरी हूंदी, त इहे 16 खां बि वधी सघनि थियूं। पर शर्त इहो आहे त उनजे लाइ असांजी प्लानिंग बहितरु हुजे, उनजे लाइ असांजो जेको हिमथ, सब्र ऐं इस्तक़ामत जेका आहे उहा असां वटि हुजे त यकीननि असीं उन में कामयाबी हासिलु करे सघूं था। हाणे ॻाल्हि किथे साबित थी त पैसा न आहिनि। असां हिकिड़ी ॿकरी आधियारी वरिती, आधियारी ॿकरी मां असांखे 3 सालनि जे अंदरि सब्र खपे। असां हमेशह उबहराई कंदा आहियूं, हमेशह तकड़ि कंदा आहियूं त असां जेको बि कमु कयूं यकदमि असांखे पैसा मिली वञनि। यकदमि दुनिया जे कंहिं बि धंधे में पैसा न आहिनि मिलंदा। मज़दूर खे बि सुबुह खां वठी शाम ताईं मज़दूरी कंदो आहे, तॾहिं वञी हुनखे पंहिंजी मज़दूरी मिलंदी आहे, यानी हुनखे कमु करिणो पवंदो आहे। पर जेकॾहिं अव्हां वटि पंहिंजा पैसा आहिनि, 2 ॿकरियुनि जा जेकॾहिं तव्हां वटि पैसा आहिनि, जेकॾहिं तव्हां वटि जस्ट हिकिड़ो ₹1,00,000 आहे त तव्हां वञी जवान 5 6 महीननि जूं पठूं वठी अचो। जेकॾहिं तव्हां वटि ₹1,00,000 आहे, उहे पठूं वठी अचो। तव्हांखे घटि मां घटि
सुठियूं जेके पठूं आहिनि उहे 20 खां 25,000 जे विच में अव्हांखे मिलंदियूं। हाणे 25,000 जे विच में जेकॾहिं अव्हांखे उहा पठ मिले थी, सुठड़ो नसुलु हुजे, घणा फर ॾींदड़ हुजे, हाणे उहा जॾहिं अव्हांखे मिली वई त अव्हां ₹1,00,000 में 4 मादियूं ॿकरियूं वठी आया। धण घुमनि पिया किथां बि जेको आहे उन धणनि सां गॾाए ऐं तव्हां उनखे नर छेलो ॾेई उन्हनि खे प्रेग्नेंट करे सघो था, उनखे तव्हां गबन करे सघो था, उनखे ढुको कराए सघो था। त इहो हिकिड़ो ॿियो तरीक़ो इहो आहे त जेकॾहिं तव्हां वटि ₹1,00,000 आहे त, पर जेकॾहिं लखु बि न आहे, तव्हां वटि 50,000 आहे, त पोइ अञा उनजी ॿी प्लानिंग आहे। उनजे लाइ वरी इहो करिणो आहे त असां 15,000 वारियूं अञा बि 4 महीननि जूं ऐं 3.5 महीननि जूं 3 महीननि जूं नंढियूं ॿकरियूं वठी अचूं 15,000 जूं। तॾहिं बि असां वटि 3 ॿकरियूं 45,000 में असां वटि मौजूदु हूंदियूं। 15,000, 16,000, 50,000 रुपया बहरहाल असीं उन में काउंट था करियूं त असां वटि 3 ॿकरियूं पंहिंजूं मौजूदु हूंदियूं। हाणे सुवालु इहो पैदा थींदो त जेकॾहिं तव्हां वटि पंहिंजूं 3 ॿकरियूं आहिनि त असां 24 ॿकरियूं हिकिड़ी ॿकरी मां 3 सालनि अंदरि असां उनखे साबित कयो कैलकुलेशन सां, बाक़ाइदे अंगनि अखरनि सां असां उनखे साबित कयो त हिकिड़ी ॿकरी मां असां 3 सालनि अंदरि 24 ॿकरियूं जोड़े सघूं था। आधारियूं वठी 24 मां तव्हांखे 12 ॿकरियूं पंहिंजूं हूंदियूं 3 सालनि अंदरि। पर इन खां वधीक तइदाद थी सघे थो, कैलकुलेशन अॻिते पोइ थी सघे थी, इन खां तइदाद इलाही घणो वधी सघे थो, छाकाणि त ॿकरी उहो जानवर आहे जेको हिकदमि ग्रोथ करे थो, हिकदमि वॾो थिए थो, तयारु थी वञे थो, 6-7 महीना गुज़रंदे देरि नथी थिए, 8 महीननि में उहा ॿकरी ढुकी थी वञे थी ऐं उहा फर ॾियणु शुरू करे थी। असां 3 सालनि जी ॻाल्हि जेको आहे सो असीं करे रहिया आहियूं त 3 सालनि में उहा हिकिड़ी ॿकरी केतिरा ईंदी। पर जेकॾहिं असां पंहिंजूं 3 ॿकरियूं वठूं था त उनजो त लाजवाबु कमु आहे। माना न कंहिंजी मुहताजी, न कंहिंखां आधारे वठण जी ज़रूरत। तव्हां 50,000 रुपया इन्वेस्ट कयो, उन ते थोरो तवजह ॾियण जी सख़्तु ज़रूरत आहे। तव्हां उनखे चारो ॾियो। हाणे तव्हां वटि पंहिंजी ज़मीन कोन्हे, सुवालु इहो पैदा थींदो आहे त मूं वटि ज़मीन पंहिंजी आहे कोन, तंहिं करे हाणे इहे ॿकरियूं वठंदुसि, चारींदुसि किथां? तमामु सवली ॻाल्हि आहे, तमामु आसान ॻाल्हि आहे। तव्हां घर में भाॼी पचाईंदा हूंदव, तव्हां बसर कटींदा हूंदव, बसर जा छिलका गॾु थींदा हूंदा, तव्हां आलू कटींदा हूंदव, आलू जा छिलका गॾु थींदा हूंदा, तव्हां वटि मानी सुकी हूंदी, तव्हां उहा सुकी मानी पाण वटि जेको आहे सो उहा गॾु कंदा वञो। तव्हां गोभी चाढ़ियो था, उन जा जेके छिलका आहिनि उहे तव्हां वटि थियनि था, उन जा जेके पता आहिनि उहे तव्हां वटि थियनि था। हिकिड़ो त इहो तव्हां वटि ऑलरेडी इहो चारो जेको घर में ठही रहियो आहे, ख़ुदि ब ख़ुदि ठही रहियो आहे। ॿियो, उन्हनि ॿकरियुनि खे ॿाहिरि झंग में काहे वञिबो? जेतोणीकि असां वटि झंग घटि थी विया आहिनि, पर उनखे झंग में काहे वञिबो? उतां खां उनखे खाराए पीआरे चकर ॾियाराए असीं उन्हनि खे वञी हिकिड़ा रोड जे किनारनि सां खोड़ सारा तव्हांखे बबूर जा वण मिलंदा, खोड़ सारा ॿिया जेके आहिनि वण तव्हांखे मिलंदा, निमुनि जा वण मिलंदा। ॿकरी उहो वाहिद जानवर आहे जेको सभु कुझु खाईंदो आहे। निम केॾी कड़ी आहे, पर निम जी टारी बि ॿकरी खाईंदी आहे। सो चवण जो मक़सदु इहो आहे त उनजे चारे जो फ़िलहालु तव्हां ॻणती न करियो। फ़िलहालु 3 ॿकरियुनि जे चारे जी तव्हां ॻणती न कयो, उनखे तव्हां पाले सघो था आराम सां। हाणे जॾहिं उहे ॿकरियूं तव्हां जूं वधणु शुरू थी वियूं ऐं उनजो अंग वधी वियो त तव्हां साल में के बि 2 ॿकरियूं विकिणी उनजो सुको चारो, यानी तव्हां 20 मण वठी छॾिया, 25 मण वठी छॾिया, 50 मण वठी छॾिया, थोरा उन जा दाणनि वारो चारो उहो तव्हां वठी छॾियो। हाणे ॿकरियूं पंहिंजो चारो पाण पैदा कंदियूं। इहो ज़हन में रखणु खपे त ॿकरियूं पंहिंजो चारो पाण पैदा कंदियूं। उनजे करे तव्हां बिस्मिल्लाह करियो, तव्हां शुरूआति करियो। यादि रखो, तव्हां को बि कमु जेकॾहिं शुरू कंदव त उहो कमु थी वेंदो, पर जेकॾहिं सोचींदा रहंदव, तसवरनि जी दुनिया में रहंदव, ख़्याल परस्ती जी दुनिया में रहंदव त तव्हां कामयाबु न थी सघंदव। काफ़ी सारियूं ॻाल्हियूं अञा इन ई सिलसिले में ॿियूं बि करणु चाहियां थो, पर वक़्तु इलाही थी वियो आहे ऐं अव्हांखे बोरियत थींदी। आख़िर में अव्हांखे इहा गुज़ारिश थो करियां त महिरबानी करे असांजी रूमी गोट फार्म चैनल जे हिन पहिरें लेक्चर खे आख़िर ताईं लाज़मी ॿुधो, चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो त जीअं घणनि खां घणनि माण्हुनि ताईं इहा मालूमात पहुचे ऐं उहे माण्हू बि इन क़िस्म जो कारोबार शुरू करे सघनि। लाइक कयो ऐं घंटी जे बटण खे बि दॿायो। का ॻाल्हि मूंखां रहिजी वई आहे
तव्हां सुवाल कयो, कमेंट करे मूंखां सुवाल कयो त उनजो अव्हांखे उन ते जवाबु ॾींदुसि, कमेंट जो अव्हांखे जवाबु ॾींदुसि। मूंखे उमेदु आहे त अव्हां हिन पहिरें जेका लेक्चर आहे उन मां घणी हद ताईं तव्हांखे आइडिया थी वियो हूंदो। अञा ही मुकमिल ॻाल्हि कोन्हे का, ॻाल्हि डिघी आहे, पर इब्तिदाई तौर ते ही मुख़्तसिर करे मूं लेक्चर नंबर 1 रखियो आहे। लेक्चर नंबर 2 में इन ई सिलसिले में या वरी पोइ अॻिते कीअं हलणो आहे उन ई सिलसिले में पाण जेका असां उहा गुफ़्तगू कंदासीं। उमेदु आहे त अव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी, ऐं जेकॾहिं पसंदि आई हुजे त ज़रूरु दोस्तनि ताईं पहुचायो। अव्हां सदाईं आबाद हुजो, पंहिंजी बावकार ज़िंदगी गुज़ारियो, पंहिंजे पेरनि ते बीहण जी कोशिशि करियो, कंहिंजी मुहताजी खां बचो, दरख़्वास्तूं खणी नौकरियुनि जे पोयां न डोड़ो। नौकरियूं सर्वाइवल आहिनि, नौकरियूं का तरक़ी न आहिनि। तरक़ी तव्हांजे कारोबार में आहे, तरक़ी तव्हांजी महिनत में आहे, तव्हांजे पोरे में आहे। सदाईं गॾु आबाद हुजो। उमेदु आहे त पाण जल्द वरी ॿी वीडियो में मुलाक़ात कंदासीं।